नाज़रीन, मीरपुर माथेलो में अकबर कोलाची के कातिलनि की गिरफ्तारी लाइ वारसनि पुलिस खिलाफ एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां सुता मोहम्मद कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। जरवार रोड ते 5 ॾींहं अॻु में क़तल थियल अकबर कोलाची जा वारिस जवाबदारनि जी गिरफ्तारी न थियण जे करे सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त एहतजाज करण सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन जो छा चवणु आहे। सुको कत्ल कर गन असल इंसाफ करो और असल जुल्म कर गन कत्ल कर गन असल इंसाफ थिए यानी कातल कितने क्यों पुलिस घर बैठी है मानी खांदी बैठी है असो इंसाफ खपे नी खपे दी त असा कोर्ट च वैसु है असो इंसाफ खपे हुण खपे इसा असो इंसाफ नी खपदा सा बाल बच्चे रोंदा पेनो असा न्याणे रोंदा पे है असा बेगुनाह है असा वंदा पे हस खाना वंदा पे हस खान को दाने वणो अन्या असा न गाडी न पुलिस ली थी असा इंसाफ करो असा को हक खपे असा को न कहर न करो असा जुल्म न करो असा कातिल विड़गन बेनहक बेगुनाह मेरे कुमारी रोड ते सटी गन गोठ हले हन कोन को बे मानू चारे साथ रितन अस गबोला साथ रितन असा जा को बे मानू चाहे न संभाल का खबर का नहीं का ओ गाडी हलावण ला बेचारे को गोली लग गई ओ बेहोश थी गया अकबर मर गया असांजे नल कहर 5 ॾींहं थिया आहिनि क़तल थियो आहे। क़तल खां पोइ पुलिस उन्हनि सां मिलत थी वई आहे। पुलिस उन्हनि जे घरनि में मानी खाए थी ऐं जवाबदारनि खे कंहिं न वरितो अथसि। अॼु 5 ॾींहं आहे असां माना नाहक थियल आहे असां सां पुलिस असां सां इंसाफ़ न कयो आहे। असा आप सड़े माए आसा माए को दा शीशा भनसा को बाल साफ को आप नता मेरे भरादा हक थी वे इंसाफ असा पुलिस नथी करे अञा जवाबदार जे घरन में वेही उन्हनि जूं मानियूं खाए थी। प्लाट ते जहिड़ो थियल हो जेको असांजो भाउ लुंडन खाननि ॾे वञे पियो कंहिं कम सां उन्हनि जो इंसाफ खपे। IG के SP के असांजी गुज़ारिश आहे। ये मारण दे बजाय असा सजी रात टुरदे हैं बजाय मारण दे तता असा को ना को पुलिस जका उन दे घर बैठे इमाम बस के घर बैठी है बाला ते उथई मानी खांदे बैठन चाह पींदे बैठन बलुए रात सजी रात इमाम बस के सजा जके बधल कोन नो जके नाले ने लिखल ने सब बस सजे उतु अन्या हमले कती आंदे नो अन्या ओला दे पासु चौकिया ने दे खड़े अन्या ओला दे पासु सरी दे दो जोरा जस्ती करन पंती ना रन्ना को न्या समरे। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर माथे।